नाज़रीन दादू मां के अपडेट कंदालू रिपोर्ट कर रहा है हुबदार अली बबर। SSP दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी पारां पुलिस फोर्स में नज़्मो ज़ब्त के यकीनी बनाइण लाइ वॾो क़दम खंयो वियो आहे। ज़ाब्तनि जी भनकरी ऐं मुसलसिल गैर हाज़िरी ते 6 पुलिस एहलकारनि नौकरी तां बरतरफ़ कया विया आहिनि। बरतरफ़ थियल एहलकारनि में हेड कांस्टेबल एजाज़ अली बबर, कांस्टेबल नदीम अली दायो, कांस्टेबल अल्लाह बख्श रिंद, कांस्टेबल मज़हर अली हैसबाणी, कांस्टेबल अब्दुल मजीद बबर, कांस्टेबल अमीर अली ज़रदारी, कांस्टेबल गुलाम कादिर उमरानी, कांस्टेबल जावेद अली सधायो ऐं कांस्टेबल फारूक रहमान हालो शामिल आहिनि। उन खां अलावा SSP पारां 17 वधीक पुलिस एहलकारनि खे शोकाज़ नोटिस जारी कया विया आहिनि, जिन मां 6 एहलकारनि खे फुलफोर शोकाज़ नोटिस जारी कयो वियो आहे। SSP दादू वाज़े कयो त पुलिस फोर्स में नज़्मो ज़ब्त हर हाल में बरक़रार रखियो वेंदो ऐं गफ़लत या ड्यूटी में लापरवाही कंदड़ कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी।